नाज़रीन अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम कला क्षेत्र सां गॾु आऊं आहियां, अवांजो मेज़बान अली राज़ शर। कला क्षेत्र में जीअं अव्हांखे ख़बर आहे त मुख़्तलिफ़ कलाउनि सां तालुक़ु रखंदड़ असां दोस्तनि खे घुराईंदा आहियूं। असां वटि घणो तइदाद जेको आहे सो शाइरनि ऐं अदीबनि जो आहे, इन जे करे अॼु बि असां जंहिं दोस्त खे ज़हमत ॾेई परे खां घुरायो आहे कंहिं तारीफ़ जो मोहताज कोन्हे को। शाइर आहे बुनियादी तौर ते पाण साईं इमदाद सोलंगी साहब। साईं इमदाद सोलंगी साहब, असां तव्हांखे भली कार था चऊं पंहिंजे प्रोग्राम कला क्षेत्र में। इमदाद सोलंगी बुनियादी तौर ते उन्हनि नौजवान शाइरनि मां हिकु आहे जिन खे जदीद घारेटनि ऐं तरकीबुनि जी शाइरीअ में ख़बर आहे ऐं हू जदीद शाइरी खे पढ़नि बि था ऐं पंहिंजी शाइरीअ में उन जिदत खे आणनि बि था। हिकु भेरो ॿीहर भलीकार चवंदे असांजे प्रोग्राम जे फॉर्मेट जे हिसाब सां कुझु गुफ़्तगू तव्हां सां थींदी। गुफ़्तगू जे लिहाज़ सां बुनियादी तौर ते तव्हां जीअं त नौजवान टही जी नुमाइंदगी कयो था पिया, तव्हां भायो था त नौजवान टही रवायती तौर ते जेकॾहिं सवाल पुछे त नौजवान टही बर मेचे सघे थी या असांजी शाइरी जेका आहे उहा दुनिया जी शाइरीअ सां बर मेचे सघे थी या उन सां असां रिज़ेम्बल करे सघूं था, उन सां भेटे सघूं था असां उनखे? साईं अली राज़ शर, अव्हांजो जेको सवालु आहे उहो ॾाढो वक़्ताइतो ऐं ईअं खणी चइजे त हिकु अहिड़ी उन जे अंदरि मौजूदु आहे, फिक्र मौजूदु आहे या उन जे अंदरि डिस्कवर करण जी हिकिड़ी अहिड़ी हिस्सो मौजूदु आहे जो उन ते काफ़ी पहलुअनि खां ॻाल्हाए सघिजे थो। ॻाल्हि इहा आहे त जदीद जेका अॼुकल्ह सिंधी शाइरी थिए पई उहा उन ते तनक़ीदी अखि बि रखी सघिजे थी, पर जेकॾहिं तारीफ़ी अखि रखी उन ते ॻाल्हाइजे त मां इहो त नथो चई सघां त मजमूई तौर ते उनखे जेका बैन अल-अक़वामी जेका तक़ाज़ा आहे उन ते उनखे परखे सघिजे थो, पर उनजे बावजूदि जेका बि असांजी रीजनल जेका पोइट्री थिए पई यानी मुल्की सतह ते जेका बि जेको अदब सरजे पियो, जेका शाइरी सरजे पई, उन में उनखे कंहिं हवाले सां ॻणे सघिजे थो, उनजो ॻाणाटो करे सघिजे थो त उन में उहा ताक़त आहे त इन हद ताईं उन मां उहा असां लाभ हासिलु करे सघूं था या उन मां उमेदु रखी सघूं था। बिल्कुलु तव्हां दुरुस्त ॻाल्हि कई। असां वटि हिकिड़ो तनक़ीद जो माज़ीअ में थोरो घणो मयार रहियो आहे, पर हींअर महसूसु थिए थो त उहो असांजी सोशल मीडिया जे करे या कनि ॿियनि सबबनि जे करे या अदब में हिकु क़िस्म जी छोटू गैंग अची वञण जे करे उहा शइ बि असां वटि ख़तमु थींदी पई वञे। ख़ासि तौर ते तनक़ीदी मयार जेको आहे, जेका असां तनक़ीद खे असां नुक़्ताचीनी महसूसु करणु लॻूं। तव्हां भायो था त असां वटि तनक़ीद का उसरी सघंदी अॻिते या असां वटि इन इहा जेका गैंग आहे इन जो ख़ात्मो थी सघंदो? इंतिहाई हिकिड़ो अहम सुवालु तव्हां पुछियो आहे ऐं मां चाहींदुसि त इन ते थोरो मां खुली ॻाल्हायां। जी बिल्कुलु खुली ॻाल्हायो तव्हां। ॻाल्हि इहा आहे त असां हिकिड़ी अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त असां वटि सभ खां पहिरीं त असां वटि तनक़ीद न हुजण जे बराबरि आहे, नंबर 1। नंबर 2 ॻाल्हि त अॼुकल्ह जेका जंहिंखे तनक़ीद सम्झो पियो वञे या जेका जंहिंखे जदीद तनक़ीद जे रेफरेंस में कोट कयो पियो वञे, उहा सॼी जी सॼी जेका आहे उहा माना अल्थो करे यूरोपी नज़रियनि खे तर्जुमो करे पोइ असां वटि पेश कयो आहे त बाबा इहा जेका आहे तनक़ीद आहे। नंबर 3 ॻाल्हि इहा त असां वटि जेका तनक़ीद थिए थी जंहिंमें ज़्यादातर अॼुकल्ह तव्हां ॾिसो फेसबुक ते शेयरनि ते जेको ॻाल्हायो थो वञे उहो ॻाल्हायो थो वञे तनक़ीद जो जेको नंढे में नंढो जुज़ आहे जंहिंखे चइजे थो उरूज़ या बहर, इहो तनक़ीद जो नंढे में नंढो जुज़ आहे, पर उनखे कुल सम्झी ऐं उनजे बुनियाद ते सॼी शाइरीअ जे फ़न फ़िक्र खे जो नतीजो कढियो पियो वञे, उनजे करे माना उहा ॻाल्हि अचे कान थी रिकॉर्ड ते। बहर जो जेको बुनियादी कमु आहे उहो छा आहे, उहो शाइरी में मौसीक़ी पैदा करणु आहे। बहर हुजे, छंद हुजे, इन्हनि जो एतिरो रोल आहे त शाइरी में मौसीक़ी कीअं पैदा थिए, पर उनखां पोइ जेका नफ़्सियाती तनक़ीद आहे, तज़ियाती तनक़ीद आहे, तशरीही तनक़ीद आहे, फ़िलसफ़ियाना तनक़ीद आहे, उहे त तनक़ीद आहे उहो उन पासे ते त केरु टच ई कोन थो करे। जॾहिं बि को शेर पोस्ट थिए थो उनजे ॿार ते ॻाल्हाए ऐं उनखे या त सॼो रिजेक्ट कयो थो वञे या उनजी साराह कई थी वञे ऐं ॿियूं शयूं सभु बालाए ताक़ रखियूं थियूं वञनि। उनजे करे मां सम्झां थो त असांखे को बि माना लाभ हासिलु कोन थो थिए। ऐं ॿी ॻाल्हि इहा जेका तव्हां गैंग वारी ॻाल्हि कई, इन ते अञा वधीक कमु ख़राबु कयो आहे। माना कुझु
अफ़सोस सां चवणो थो पए त कुझु सीनियर शाइरनि, हर सीनियर शाइर कुझु न कुझु छोटू पाले रखिया आहिनि, छोटू गैंग पाले रखी आहे, जेका को शाइर शेर थो करे, जेकर उनजे मंशा मुताबिक़ न आहे या उनखे फॉलो नथो करे या उनखे टैग नथो कयो वञे या उनखे का इम्पोर्टेंस नथी ॾी वञे, त उहा छोटू गैंग जेका आहे उहा लही थी अचे, सॼी मामले खे तहस नहस करे। ऐं मीडिया ख़ासि तौर ते सोशल मीडिया हिन में वॾो रोल, ऐं सोशल मीडिया मुंहिंजो ख़्यालु आहे त असांखे हिकिड़ो वॾो वेन्यू हुयो, जंहिं वेन्यू जे ज़रिए असां दुनिया सां मुतारिफ़ थी पिए सघियासीं। हींअर त गूगल वारनि जेको ट्रांसलेटर वारो मामिलो बि करे छॾियो आहे त असां दुनिया सां मुतारिफ़ थी पिए सघियासीं, पर असां पंहिंजे फ़रोई मफ़ादनि खे विच में आणे ऐं असां हिकिड़ियूं नंढियूं नंढा ख़सीस क़िस्म जा मफ़ाद रखी करे असां जंहिं नमूने जो रवैयो इख़्तियार कयो आहे, इहो हानिकार नथो थिए असांजे लाइ। मुकमल तौर ते इन असांखे वॾा रवैये नुक़सान ॾिना आहिनि ऐं असांखे माना हुन में मुख़्तलिफ़ हुन में खारननि में विराए ऐं हिकिड़ा माना हिकिड़ा ग्रुप्स माना ठही विया आहिनि, जिन जो कमु इहो आहे त माना तख़लीक़ खे ऐं जेको आहे फ़न खे फ़िक्र खे जेको आहे जेतिरो नुक़सानु पहुचाइजे उहो नुक़सानु को बि माना पॉज़िटिव, त हाणे फेसबुक 10% बि पॉज़िटिव यूज़ कोन पियो थिए। सही, मुकमल तौर ते मख़सूस गिरोही मुफ़ादनि जे लाइ फेसबुक खे इस्तेमालु करणु। असां इन जेको तव्हां चओ था, इन जेको सीनियर लॾो आहे या असांजो जेको अदबी लॾो आहे, उनखे असां क्रीम ऑफ द सोसाइटी था चऊं पिया। सोसाइटीअ जो हिकिड़ो अहिड़ो फ़र्दु आहे या हिकिड़ो अहिड़ो ग्रोह आहे जेको असांजी सॼी सोसाइटी मां निकिरी करे ॿाहिरि आयो आहे ऐं जंहिंखे रोल प्ले करिणो आहे, लीडिंग रोल प्ले करिणो आहे। जेको जॾहिं असां ॾिसूं था त वन यूनिट वारी तहरीक आहे या MRD जी विन तहरीक आहे, त उन में असांजे हिननि अदीबनि तमामु वॾो रोल प्ले कयो। हींअर इहो असांजो अदीब छा थो करे पियो? तव्हां भायो था त हींअर असांजो अदीब लीडिंग रोल प्ले करण जे क़ाबिल रहियो आहे? ॾिसो न, सीनियर मुंहिंजो व्यू इहो आहे त सीनियर टही जेको उनजो किरदारु तव्हां ॻणायो, हाणे त माना उहा तक़ाज़ा असां रखी था सघूं एज जे हवाले सां, एज फैक्टर जेकॾहिं ज़हन में रखिजे। पर ॻाल्हि इहा आहे त घटि में घटि उन्हनि खे जेको नओं नसुल आयो आहे उनखे त कंहिं दग सां लाइणु खपे न। बुनियादी हल ठीकु आहे, या उन्हनि खे छॾे ॾियनि, पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त अञा ताईं उहे जेके उन्हनि जे खे न छॾनि था न उन्हनि खे दग सां था लाइनि, रहंदो जेको आहे अहिड़ो माहौल क्रिएट पिया कनि या अहिड़ी सूरताल पैदा कनि पिया जंहिंसां माना कंहिं शइ जे हासिलु थियण जे बजाए रुॻो नुक़सानु पियो थिए। अच्छा, नंबर ॿी ॻाल्हि जेका असां वटि हिकिड़ो अजीबो ग़रीब बहस बि हले थो पियो त बाबा जंहिंखे अंग्रेज़ी पढ़णु नथी अचे उहो प्रॉपर क्रिटिक नथो थी सघे, ऐं असां वटि इहो बि हिकिड़ो रुझान रहियो आहे त जेको नाकाम अदीब आहे उहो क्रिटिक थी थो वञे पियो। इहो को मयार आहे हिन खे? तव्हां बिल्कुलु न, ॻाल्हि इहा आहे त ॾिसो न, हाणे इन जो नुक़सानु ॾिसो वरी, तव्हां त चयो त इहो चयो थो वञे त भाई जंहिंखे अंग्रेज़ी नथी अचे उहो क्रिटिक नथो थी सघे। सभ खां पहिरीं त इहो ख़्याल ई मंतक़ी तौरु ग़लति आहे, ठीकु आहे। नंबर ॿी ॻाल्हि त जिन खे अंग्रेज़ी अचे थी, मां नाला नथो ॻणायां, उहे सभु असांजे लाइ एतिराम लाइक़ु आहिनि। उनजा जेके किताब आहिनि, बाबा तव्हां पंहिंजे किताब जे मथां लिखो त हीउ मूं तालीफ़ कयो आहे, हीउ मूं तरतीब ॾिनो आहे, तव्हां उहो अंग्रेज़ी खे एज़ इट इज़ ट्रांसलेट करे लिखो था त जेको आहे लेखक एक्स लेखक वाए लेखक ज़ेड, भाउ इन खां सुठो आहे त उहे सभु साॻा नज़रिया गूगल ते पिया आहिनि, हुन ते पिया आहिनि, विकीपीडिया सो ॻाल्हि इहा आहे त अंग्रेज़ी जो अचणु, चाइना में अंग्रेज़ी नथा ॻाल्हाइनि, छा उते अदब कोन, ईरान में कोन था ॻाल्हाइनि, छा उते अदब कोन थो सरजे, उते तनक़ीद कोन थी सरजे, या उते शाइरी कान थी। मिडिल ईस्ट अॼु बि जदीद शाइरीअ जो वॾे में वॾो जेको आहे इहो मिसाल आहे, ऐं उते घटि में घटि माण्हू अंग्रेज़ी ॻाल्हाइनि था, घटि में घटि माण्हू अंग्रेज़ी सम्झनि था। हिते असुल में असां हिकिड़े कल्ट में पहुची विया आहियूं, असां हिकिड़े हिन में रुझान में पहुची विया आहियूं जो असां ईअं सम्झूं था त सिज असां ते लहे थो ऐं सिज असां ते उभरे थो। ख़ुदि सनाई ऐं जंहिंखे चइजे नार्सिज़म चइजे, असां नार्सिज़म ॾाढो अची वियो आहे, ऐं जमालियात में एॾो पहुची विया आहियूं, माना रुॻो शाइरी में तव्हां ॾिसंदो न जेको शेर तव्हांखे जे साम्हूं ईंदो माना साहब जमालियात उहा आहे जेका माण्हू जे ज़ात जो रोअण, समाज जो रोअण न, मुकमल जेके माण्हुनि जा सॼे सोसाइटी जा जेके ॾुख तकलीफ़ूं आहिनि उहे न। छेले इन करे छेले क्लियर चयो त बाबा ॻाल्हि इहा आहे त अदब जेको पंहिंजे सॼे समाज खे पेंट नथो करे, उन अदब खे उन अंदाज़ सां ॾिसी नथो सघिजे, उन मयार ते परखे नथो सघिजे। सही था चओ। ॻाल्हि तव्हां जमालियात जी कई,
एस्थेटिक सेंस असां वटि हींअर वधि में वधि जेको ज़ोर ॾिनो थो वञे, मूं महसूसु कयो आहे तव्हां वधीक सुठी अख रखो था क्रिटिसिज़म जे हवाले सां, तनक़ीद निगारी जे हवाले सां। ॿोली ऐं जमालियात खे वधीक असां वटि शाइरीअ में पोयो थो वञे पियो। ॿोलीअ जो वधि इन हिसाब सां असांजी ॿोली त बची सघे थी ऐं ॿोली यकीनी तौर ते असांखे बचाइणु बि खपे, छो त ॿोली आहे त असांजी शनाख़्त आहे, पर उन में फ़िक्री जेका गहराई आहे उहा असांखे नज़र नथी अचे। त इहो छाजे करे आहे? फ़िक्री गहराई जो जेकॾहिं माण्हू पंहिंजे कल्चर खे, पंहिंजे तहज़ीब खे ऐं पंहिंजे समाजी मामलनि खे जेकॾहिं उन्हनि खां बिल्कुलु नाबरी वारींदो ऐं उन्हनि में पंहिंजी इन्वॉल्वमेंट न कंदो त फ़िक्र जी गहराई कान फुटंदी न। मुताले जी बि खोट आहे, मुताले जी बि खोट आहे, वॾी ॻाल्हि त मुशाहिदे जी खोट आहे। सही, ठीकु आहे। सिर्फ़ु जेको आहे हिकिड़ो हाणे ॿुधो न, थिए छा थो, मां तव्हांखे ॿुधायां थो मज़े जी ॻाल्हि, थिए छा थो, 4 बहर अची विया असांखे। वाह, फेलुन 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 अची वियो, फ़ाइलातुन मुफ़ाइलुन फेलुन अची वियो, ठीकु आहे, ऐं मफ़उल मुफ़ाइलुन फ़ाइलुन फेलुन अची वियो। हाणे इहे 4 बहर हिकिड़े मीटर रखी करे हाणे वेही तव्हां लिखी ऐं तव्हांखे सिंधी फ़ॉन्ट बि अची वियो आसानी सां मोबाइल में। हाणे तव्हां वेठो, हाणे जॾहिं त माज़ी में असां जाती पाईंदासीं, अयाज़ जी आतम कहाणी तव्हां पढ़ो जी, बिल्कुलु, त छा हिकिड़ो शाइर माना जॾहिं एॾी अखि रखे तॾहिं उहो शेर लिखी थो सघे। सही ॻाल्हि आहे। हाणे हिकिड़ो शाइर हिकिड़े सां ॻाल्हि ॿोल थी चए, मूं अॼु ताईं अयाज़ खे पढ़ियो ई कोन्हे, ऐं उहो शाइर जेको आहे अॼुकल्ह तमामु वॾो शाइर आहे। अदा मूं हसन दर्स खे मां कोन पढ़ंदुसि, मूं ते असरु करे वेंदो, मां फलाणे शाइर खे कोन पढ़ंदुसि, अदा इहो रवैयो पियो हले, अजीब रवैयो आहे, अजीब रवैयो आहे। हा, बिल्कुलु, इहो उन दौर जो रवैयो आहे जॾहिं अञा दुनिया तरक़ी कोन कई। जेके सोफिस्ट फिलासफर्स आहे यूनान जा, उहे जॾहिं ॿाहिरि निकिरंदा त उहे कननि में कप विझंदा, छो उहो इन करे विझंदा हुआ असां आम माण्हू जी ॿोली ॿुधंदासीं या का ॿी शइ ॿुधंदासीं न त असांजी जेको आहे ॿोली ख़राब थींदी, मां थो चवां हींअर असांजे अदीबनि में मां उन में पाण खे शामिल थो कयां, मतां दोस्तनि जी दिलाज़ारी थिए, मां पाण खे बि उन में शामिल थो कयां त असांजो मुतालियो घटि आहे, असां ते सोफ़िस्तायत जो असरु थी वियो आहे, नार्सिज़म जो असां ते असरु थी वियो आहे, असां ते जेको आहे ज़ाती जेके आहिनि असांजूं अंदर जी जेका मामला आहिनि उहे सभिनी असांजे अदबी इज़हारनि जे मथां डोमिनेट थी विया आहिनि। बिल्कुलु इन ते ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखूं था। तव्हांजी शाइरी ॿुधणी आहे, ॻाल्हि ॿोल बि करणी आहे, छो त ॻाल्हि ॿोल में वधीक मज़ो थो अचे, पर शाइरी बि तव्हांजी जीअं त असांजे नाज़रीन खे इहा बि ख़बर पए त तव्हां कहिड़े क़िस्म जी शाइरी था कयो। नाज़रीन, हिते वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढड़े कमर्शियल ब्रेक जो, असां अचूं था थोरी देरि खां पोइ, केॾा न वञो। इमदाद सोलंकी असां सां गॾु आहे, संदन शाइरी ॿुधंदासीं, संदन गुफ़्तगू ॿुधंदासीं। नाज़रीन, प्रोग्राम कला खेत्र में हिकु भेरो ॿीहर भलीकार असां सां मौजूदु आहिनि साईं इमदाद सोलंकी साहब, पाण शाइर आहिनि ऐं तनक़ीद जे हवाले सां संदन गहरी नज़र आहे। गुफ़्तगू पे हली त असां वटि मुताले ऐं मुशाहिदे ॿिन्ही जी खोट आहे, इन जे करे असांजी शाइरीअ में उहो जेका फ़िक्र जी गहराई आहे, जेका ऊन्हाई आहे फ़िक्र जी, उहा असांखे नज़र घटि थी अचे पई। इन जे मुक़ाबले में असां जेकॾहिं माज़ी जे शाइरनि खे पढ़ूं था पिया त असां वटि उन्हनि वटि फ़िक्र वधीक थो नज़र अचे पियो। इमदाद साहिबु, असां इहो हिकिड़ी अजीब इतफ़ाक़ आहे त माज़ी जा जेके असांजा शाइर आहिनि, जीअं तव्हां शेख अयाज़ जी ॻाल्हि कई या ॿियनि शाइरनि जी असां वटि ॻाल्हि कई, उन्हनि शाइरनि वटि उहा एतिरी ज़मीन बि न हुई, उन वक़्तु इज़हार जा ज़रिया बि एतिरा कोन हुआ, पोइ बि असांखे उन में फ़िक्र जी गहराई नज़र थी अचे। मौजूदु शाइर वटि ज़मीन बि कुशादी आहे, माना हींअर ईअं चइजे त ज़मीन हिकिड़ो ग्लोबल विलेज आहे, असां वटि इज़हार जा ज़रिया बि घणा आहिनि, उनजे बावजूदि असां में कहिड़े क़िस्म जी कमी थी महसूसु थिए पई? हा, असल में असां शाइरीअ जे मनसब खे न सम्झी सघियासीं। मौजूदा जीअं असांजा अबलाग जा वसीला वधीक चिटा थी असां ताईं पहुता ऐं असांखे वधीक मौक़ो मिलियो हींअर, पर असां कहिड़ी ॻाल्हि विसारे वेठासीं जेका तव्हां हींअर ॻाल्हि कई त शेख अयाज़ या असांजा ॿिया शाइर उन वटि फ़िक्र जी गहराई। सही, छो त उन्हनि शाइरीअ जे मनसब खे सुञातो ऐं मनसब खे सम्झो। सही, अॼु शाइरी जो मनसब छा थी वियो आहे त सिर्फ़ु जेको आहे सादो ऐं तकिड़ो
ऐं मतां को ॿियो मूंखां अॻे का शइ इज़हारे वञे उहा मां तकिड़ो इज़हार जेको आहे, तकड़ जेका आहे, हेस्ट जेका आहे, हेस्ट जेको आहे अंग्रेज़ी में चवंदा आहिनि वर्क स्मार्ट, ठीकु आहे न, वर्क स्मार्ट हिकिड़ो चवंदा आहिनि वर्क हार्ड, ॿियो चवंदा आहिनि वर्क स्मार्ट। इहे ॿई शयूं असां वटां अदब मां वर्क हार्ड बि निकिरी वियो, वर्क स्मार्ट बि निकिरी वियो। हाणे छा अची वियो उन जी जॻह ते त तकिड़ो इज़हार करिणो आहे, मतां जेको आहे एक्स या वाई जेको आहे मूंखां अॻिते निकिरी वञे, ऐं असां शाइरी जो मनसब विसारे छॾियो। शाइरी जो मनसब इहो त कोन हो त सिर्फ़ु जेके आहिनि अंदरि जूं जेके आहिनि ओभरूं जेके आहिनि सिर्फ़ु उन्हनि खे ॿ टिनि बहरनि जे मदद सां इज़हारणो आहे। शाइरी त शाइरनि खे त समाज में हिकिड़ो वॾो रोल प्ले करण जे लाइ जेको आहे उन्हनि जे लाइ मैदान छॾियो वियो आहे तारीख़ में। तव्हां तारीख़ खे उथलाए ॾिसो, फ्रांस जो इनकलाब हुजे या अहिड़ियूं ॿियूं जेके बि रिनाइसेंस जो पीरियड हुयो या उन खां पोइ 1 यूनिट जो तव्हां दौर ॾिसो न, तव्हां 1 यूनिट जो दौर ॾिसो, उन में सिंध जे शाइर जो फन ऐं फ़िक्र किथे बीठो आहे, ऐं अॼु जो शाइर जंहिं वटि सभु वसीला मौजूदु आहिनि मूं समेत, अॼु जे शाइर जो फ़िक्र किथे बीठो आहे। तव्हां शाइरी में नारेबाज़ी कयल आहियो? मां मज़ामती अदब जो कयल आहियां। मज़ामती अदब जो कयल आहे। मज़ामती अदब जे लाइ बुनियादी तौर ते इहो चयो वेंदो आहे त उन दौर में जॾहिं इज़हार जा ज़रिया घटिजी वञनि या मार्शलाई दौर हुजे, उन दौर में जेको आहे सो उनखे अलामती अंदाज़ में इख़्तियार कयो वेंदो आहे मज़ामत जे हवाले सां। जमहूरियत में असां वटि कहिड़े क़िस्म जा इज़हार जा ज़रिया घटिजी विया आहिनि? ॾिसो न, मसइलो इहो आहे त जमहूरियत इहो ज़रूरी न आहे त जमहूरियत जे ॾींहंनि में मज़ामती अदब तख़लीक़ नथो करे सघिजे। अमरियत में छा थींदो आहे त ज़ुल्म वधी वेंदो आहे, ठीकु आहे, ऐं जमहूरियत में छा थींदो आहे त माण्हूअ खे जेको आहे उनजी जेका नफ़्सियाती ऐं उनजी जेका सकाफ़ती, उनजी जेका इक़्तिसादी ऐं उनजी जेका फ़िक्री जेका आज़ादी हूंदी आहे उहा उन ते माना मुख़्तलिफ़ क़िस्म जा हिकिड़ा दायरा अची वेंदा आहिनि, ठीकु आहे। उनजे करे जमहूरियत जे ॾींहंनि में जेका मज़ामत जो जेको रंग हूंदो आहे उहो अलामती न हूंदो आहे, ठीकु आहे। आमरियत जे ॾींहंनि में मज़ामत जेका हूंदी आहे उन में नारेबाज़ी जी बि इजाज़त आहे, पर जमहूरियत जे ॾींहंनि में जॾहिं मिसाल तौरु ॾिसो था ॿोली खे को इनडायरेक्टली असांजी ॿोलीअ ते को राताहो थो लॻे, असांजे कल्चर जे मथां को बैरियर विधो थो वञे त उनखे असां निंदियूं था। आर्ट खे साम्हूं रखे, आर्ट जे उन में आर्ट रहे थी। मां सवाल मुंहिंजो सेकंड वरी इहो पियो आयो त उन में असां वटि उहो फन रहे थो। ॾिसो न, फन खे त असांखे क़ाइमु रखिणो आहे न। सही, फन नथो रहे त उन में मज़ामती शाइरी जी उमिरि आहे या मज़ामती अदब जी उमिरि आहे? बिल्कुलु आहे। अच्छा, बिल्कुलु आहे, बिल्कुलु आहे। तव्हां सां गुफ़्तगू ॾाढी ज़बरदस्त रही। ॿुधायो छा था असांखे? गज़ल आहे हिकिड़ो साईं, तव्हां गज़ल जे हवाले सां मशहूरु आहियो, ॾाढा ॾुखिया गाढ़े टॉप इस्तेमालु कंदा आहियो तव्हां। लहर थी पंहिंजी थिए ऐं समुंड था पंहिंजा थियनि। वाह, लहर थी पंहिंजी थिए ऐं समुंड था पंहिंजा थियनि। लहर थी पंहिंजी थिए ऐं समुंड था पंहिंजा थियनि, हर सितारे ऐं ग्रह खे चंड था पंहिंजा थियनि। वाह वाह वाह। लहर थी पंहिंजी थिए ऐं समुंड था पंहिंजा थियनि, हर सितारे ऐं ग्रह खे चंड था पंहिंजा थियनि। साइलनि खे हर घड़ी थो ज़ब्त में रहणो पवे, साइलनि खे हर घड़ी थो ज़ब्त में रहणो पवे, सूंह वारनि सूरतुनि जा घुंड था पंहिंजा थियनि। वाह 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 वाह। रोज़ बेड़ा था लंघनि का बि मंज़िल आहे किथे, रोज़ बेड़ा था लंघनि, रोज़ बेड़ा था लंघनि का बि मंज़िल आहे किथे, मोह जे हिन मुल्क जा खंड था पंहिंजा थियनि। वाह वाह। को बि हीलो ऐं वसीलो कान थी हिरफत सुझे, वाह, को बि हीलो ऐं वसीलो कान थी हिरफत सुझे, इश्क जे जरवार जा मंड था पंहिंजा थियनि। प्यार जी तोहमत जुदा को बि काज़ी की न ॼाणे, वाह, प्यार जी तोहमत जुदा को बि काज़ी की न ॼाणे, ॾोह पंहिंजा था थियनि ऐं ॾंड पंहिंजा था थियनि, लहर थी पंहिंजी थिए समुंड पंहिंजा था थियनि, हर सितारे ऐं ग्रह खे चंड पंहिंजा था थियनि। नज़्म ऐं गज़ल में इज़हार जे हवाले सां तव्हां पंहिंजो पाण खे सवलो कहिड़े में था भायो पिया? गज़ल में। गज़ल में था भायो। गज़ल में पाबंदी आहे ऐं उते तव्हांजो फ़िक्र, फ़िक्री गहराई, उन्हाई, उनखे किथे धक त कोन थो पहुचे पियो? न, धक ते पहुचण जो ॾिसो न, शाइर जे स्किल ते डिपेंड थो करे न। हा, शाइर पाण उनखे नुक़सान ॾेई सघे थो, पाण उनखे सोलो बि करे सघे थो, सहल बि करे सघे थो। मुंहिंजो जेको इज़हार आहे मां नज़म में नथो करे सघां। अच्छा। हा, मां जॾहिं गज़ल लिखंदो आहियां
त मां आसानी सां हर पहलूअ खे कोशिशि कंदो आहियां क़ाइमु रखां, उन में कंफर्टेबल फील कंदो आहियां। सही। नज़म मूं लिखिया ई कोन्हनि। तव्हां सिंध जे मुख़्तलिफ़ मुशाइरनि में वञो था पिया, नंढड़ो सुवालु मुख़्तसरन हुन जो जवाबु ॾियो। मुख़्तलिफ़ शाइरनि सां मुलाक़ातूं थियनि थियूं, असां वटि ॻाणट जे हिसाब सां शाइरनि जो तइदादु तमामु घणो आहे। शाइर केतिरा आहिनि? शाइर तमामु घणा आहिनि। न, ॻाणट जे हिसाब सां चवंदो त शाइरनि जो तइदादु तमामु घणो आहे। हा, शाइर केतिरा आहिनि? शाइर बिटवीन द लाइन्स ॻाल्हि मां सम्झी वियुसि तव्हांजी ॻाल्हि। चङो तइदादु आहे। अच्छा, घणा जेके सुठो लिखनि था। हा, आउट राइटली त ईअं तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे त क्वांटिटी मां क्वालिटी जेकर न कढूं त रिज़ल्ट छा ईंदी? त क्वांटिटी बि असां वटि सुठी क्वांटिटी मौजूदु आहे जेको सुठो लिखनि। मां इहो ॿुधो आहे। कहाणी पढ़ो था तव्हां? बिल्कुलु। कहाणी खे कीअं था तव्हां भायो? कहाणी असां वटि तमामु सुठी लिखी पई वञे। मां सम्झां थो त कहाणी में इज़हार जी जेका वुसअत आहे उहा वधीक बाहि सिंधी कहाणी मुंहिंजो ख़्याल आहे त भरपूर अंदाज़ में, छो त मां पाण कहाणीकार आहियां, इन करे मां वधीक जेको सो त इन हवाले सां जेको आहे सो कहाणी में वधीक इज़हार जा ज़रिया मौजूदु आहिनि, कहाणी वधीक भरपूर अंदाज़ में लिखी थी वञे पई। तव्हां ईअं भायो था? मां मुंहिंजे नज़र में त जेका शार्ट स्टोरी आहे उहा सुठी लिखी वई आहे ऐं उन में ब्रेक ज़रूरु आई आहे, पर उन जे बावजूदि बि काफ़ी जेके आहिनि हींअर बि शार्ट स्टोरी जा काफ़ी सुठा नाला आहिनि जेके उनखे लिखनि पिया। नंढड़ो ॿियो सुवालु, 90 ताईं माना 75 खां वठी करे 90 ताईं सिंधी अदब जो हिकिड़ो दौरु आहे। हा, 90 92 जॾहिं रूस टुटे थो पियो, उन खां पोइ सिंधी अदब जो हिकिड़ो ॿियो दौरु शुरू थो थिए। ॿिन्ही में तव्हां फ़र्क़ु कीअं था महसूसु कयो पिया? हा, इन दौर में जेका सियासी जेको गहमा गहमी हुई उहा घणी हुई ऐं ॿियूं बि तारीख़ूं, रुगो इहा तारीख़ साइड में न हुई। सिंध जे हवाले सां ॻाल्हि कंदासीं त साईं जीएम सैद जी मौजूदगी जेका हुई उन तारीख़ हुई, हिकिड़ी तारीख़ हुई ऐं उनजे करे उहो विलविलो ऐं उहा तड़प ऐं उहो जेका लाउडनेस हुई उहा शाइरी में मौजूदु हुई, अदब में मौजूदु हुई। पर उनखां पोइ उनजो रंग चेंज थियो आहे, कलर चेंज थी वियो आहे ऐं उहो सिर्फ़ु अंदर जो इज़हार आहे, ईअं खणी चइजे त जेको आहे सो माण्हुनि जी जेको वजूदी वारदातूं आहिनि, हा, उनखे वधीक इज़हारियो थो वञे। हाणे छा था ॿुधायोसीं? गज़ल ॿुधायो। हा, किताब को आयो तव्हांजो? न, 2007 में। अच्छा, हा, 2007 में माठ खणी चो त ॾेखारियो आहे नाज़रीन खे। बिल्कुलु, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। गज़ल आहे त गज़ल जा कुझु बंद आहिनि। जी से। हा, प्यार जो चमंद वेढ़े डंग था पटियूं डोडा। वाह वाह। प्यार जो चमंद वेढ़े डंग था पटियूं डोडा। डंग था पटियूं डोडा। मुख़्तलिफ़ क़िस्म जा ॻाढ़ट आहिनि तव्हांजे। दिलि खजी अकेली आहे। वाह। ऐं केतिरा न चाढ़ा आहिनि। वाह वाह, ॿीहर ॿुधाइजो। प्यार जो चमंद वेढ़े डंग था पटियूं डोडा। वाह। दिलि खजी अकेली आहे। वाह वाह। ऐं केतिरा न चाढ़ा आहिनि। ऐं बंद आहे त सिंधड़ी अंबनि जहिड़ा प्यार तोखे अर्पिया अथमि। वाह। सिंधड़ी अंबनि जहिड़ा प्यार तोखे अर्पिया अथमि। तूं सफ़ा मिठो मेवो गल तुंहिंजा ॻाढ़ा आहिनि। वाह, ख़ूबसूरत ख़ूबसूरत। ऐं फाइलुनि मुफ़ाइलुनि था रुगो करियो वेठा। वाह, ये जेका सवेरो ॻाल्हि कई आहे, बिल्कुलु। हा, फाइलुनि मुफ़ाइलुनि था रुगो करियो वेठा। शाइरी या शाइरो या रांदि जा अखाड़ा आहिनि। वाह 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 वाह। छा त तन में कुदरत आहे जिन हथनि घड़ियो तोखे। वाह। छा त तन में कुदरत आहे जिन हथनि घड़ियो तोखे। तूं हसी को शह पारो ख़ासि तुंहिंजा घाड़ा आहिनि। वाह वाह। मक़तो आहे त लुड़क जे जज़ीरे मां ज़िंदगी ॾिसां वेठो। वाह। लुड़क जे जज़ीरे मां ज़िंदगी ॾिसां वेठो। मुल्क जा खुटल खाता केतिरा न भाड़ा आहिनि। वाह वाह वाह, ॿीहर ॿुधाइजो इहो शेर साईं। लुड़क जे जज़ीरे मां ज़िंदगी ॾिसां वेठो। लुड़क जे जज़ीरे मां ज़िंदगी ॾिसां वेठो। मुल्क जा खुटल खाता केतिरा न भाड़ा आहिनि। वाह वाह, ख़ूबसूरत ख़ूबसूरत साईं। नाज़रीन, हिन ते हिकिड़ो नंढड़ो कमर्शियल ब्रेक था वठूं पिया। असां अचूं था थोरी देरि खां पोइ इमदाद सोलंकी जी शाइरी ॿुधंदासीं ऐं साणसि गुफ़्तगू जारी रहंदी।
नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर भलीकार असां सां आहिनि सिंध जो मशहूरु शाइर आहे इमदाद सोलंकी साहिबु। शाइरी तव्हांखे विरसे में मिली आहे जहिड़ो कर? जी बिल्कुलु। तव्हां वालिद साहिब बि शाइर? हा, दोस्त जनाब इब्ने शाइर आहे। इब्ने शाइर, बिल्कुलु। साईं डॉक्टर सुलेमान सोलंकी साहिबु ऐं तव्हांजो भाउ नंढो मुंहिंजे ख़्याल में शाइर आहे। हा, सजाद ज़हीर, उहो बि शाइर आहे। हुनजो बचे पियो किताब सजाद ज़हीर की 50 नज़्में उर्दू में। अच्छा, हा, छा था ॿुधायो असांखे? गज़ल आहे। बिस्मिल्लाह। अर्श तुंहिंजो आहे जोबन, नेण तुंहिंजा ॼण सितारा। अर्श तुंहिंजो आहे जोबन, नेण तुंहिंजा ॼण सितारा। तूं परिंजी या कहाणी या ताही खीर धारा। वाह 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 वाह। अर्श तुंहिंजो आहे जोबन, नेण तुंहिंजा ॼण सितारा। तूं परिंजी या कहाणी या ताही खीर धारा। सावणीअ जो मींहुं आहीं, तल तरायूं तार कर सभु। वाह वाह। सावणीअ जो मींहुं आहीं, तल तरायूं तार कर सभु। अच बडरे खे अॼु भिॼायूं, ॿोड़े जिस्मनि जा किनारा। वाह 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 वाह। अच बडरे खे अॼु भिॼायूं, अच बडरे खे अॼु भिॼायूं, ॿोड़े जिस्मनि जा किनारा। ईद जा ई ॾिण कहिड़ा, ईद जा ई ॾिण कहिड़ा, ॾुख जा थिया ॾेख माण्हू। वाह। ही मूं ईद ते गज़ल लिखियो। ईद जा ई ॾिण कहिड़ा, ईद जा ई ॾिण कहिड़ा, ॾुख जा थिया ॾेख माण्हू। हर तरफ़ा ख़ामशी ऐं वक़्त जा हिन वेसकारा। वाह वाह वाह। ॿीहर ॿुधाइजो साईं। ईद जा ई ॾिण कहिड़ा, ॾुख जा थिया ॾेख माण्हू। हर तरफ़ा ख़ामशी ऐं वक़्त जा हिन वेसकारा। वक़्तु औरंगज़ेब जे आ दौर खे रेटे छॾियो। वक़्तु औरंगज़ेब जे आ दौर खे, वाह वाह। वक़्तु औरंगज़ेब जे आ दौर खे रेटे छॾियो। चंड जा चमकी रहियो आ नाम तुंहिंजो अॼु ॿुधारा। वाह 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 वाह। चंड जा चमकी रहियो आ नाम तुंहिंजो अॼु ॿुधारा। वाह वाह वाह। ऐं मक़्तो आहे त सिप जहिड़े प्यार खे आ बूंद जहिड़ी आरज़ू का। वाह। सिप जहिड़े प्यार खे आ बूंद जहिड़ी आरज़ू का। उन नेणनि में रखी विया बादलनि जा रंग सारा। वाह वाह। उन नेणनि में रखी विया, ॾाढो ख़ूबसूरत। सिप जहिड़े प्यार खे आ बूंद जहिड़ी आरज़ू का। सिप जहिड़े प्यार खे आ बूंद जहिड़ी आरज़ू का। उन नेणनि में रखे विया बादलनि जा रंग सारा। रंग सारा, ॾाढो ख़ूबसूरत। तव्हांजो भला गज़ल खे आउं ॿुधां थो, मूंखे त तख़्ती वग़ैरह कोन ईंदी आहे, पर तक़रीबन हिकु बहर में तव्हां खणी आया हो ऐं उन बहर ते तव्हांखे उबूर बि हासिलु आहे। ॿियो छा था ॿुधायो? ॿियो बि गज़ल आहे? माण्हू मरी वञनि था, सपना नथा मरनि। उनवान आहिनि न गज़ल आहे। अच्छा, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। माण्हू मरी वञनि था, सपना नथा मरनि। वाह। एहसास जा जुगनि सां रिश्ता नथा मरनि। वाह वाह। माण्हू मरी वञनि था, सपना नथा मरनि। एहसास जा जुगनि सां रिश्ता नथा मरनि। सारो समुंड झागे थकिजी पिया मगर। सारो समुंड झागे थकिजी पिया मगर। ओढ़ा मलाह तुंहिंजा जज़्बा नथा मरनि। वाह 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 वाह। ओढ़ा मलाह तुंहिंजा जज़्बा नथा मरनि। परदेस जे पखियुनि जी आमद ज़रूर आ। परदेस जे पखियुनि जी आमद ज़रूर आ। तक़दीर जे गलनि तां ॻोढ़ा नथा मरनि। सच सूंहं जो आ महवर महबूब ही वतन। सच सूंहं जो आ महवर महबूब ही वतन। काती हुजे कटारो नज़रिया नथा मरनि। नाज़ुक बदन नदीअ जो तिखतार थो ॾिसां। नाज़ुक बदन नदीअ जो तिखतार थो ॾिसां। सागर विशाल तुंहिंजा ददका नथा मरनि। मज़दूर खे बि पूरी उजरत नथी मिले। मज़दूर खे बि पूरी उजरत नथी मिले। मायूस मायरुनि जा उल्का नथा मरनि। मक़्तो आहे त कंहिं शख़्स जी कमी अॼु भोरे भञे पई। कंहिं शख़्स जी कमी अॼु भोरे भञे पई। अखड़ियुनि ते ज़ब्त आहे पर सुॾका नथा मरनि। वाह वाह वाह। ख़ूबसूरत। ॿीहर ॿुधाइजो इहो त आख़िरी। कंहिं शख़्स जी कमी अॼु भोरे भञे पई। कंहिं शख़्स जी कमी अॼु भोरे भञे पई। अखड़ियुनि ते ज़ब्त आहे पर सुॾका नथा मरनि। वाह वाह, ॾाढो ख़ूबसूरत ॾाढो ख़ूबसूरत। अच्छा, उन गज़ल खां अलावा बि तव्हां का तबाज़माई कई आहे नसर में या कंहिं ॿिए हुन में? मज़मून मूं लिखिया इलाही सारा। अच्छा। तनक़ीदी ऐं उन ते पॉलिटिकल तजियाती मज़मून। तनक़ीदी माना अदबी हवाले सां मज़मून शख़्सियतुनि ते, उर्दू खाका सिंधी शाइरनि ते, ख़याज़ ते। असां वटि मज़मून नवीसी जी खोट थी नज़र अचे पई। असां जेकॾहिं ॾिसूं था बेकन एसेस खे था ॾिसूं या जेका एसेस्ट जेके ॿिया दुनिया जा आहिनि उन्हनि खे ॾिसूं था त असां वटि एसे में हिकिड़ो ॾाढी गहराई थी नज़र अचे पई। असां वटि उहो मज़मून नथो नज़र अचे। साईं, इहा इन जी त मां चवां थो न त असां वटि मुतालियो माना असां वटि 3 बहर अची विया न। हाणे बसि असां इंतिहा थी वई साईं, इंतिहा थी वई।
जॾहिं त इहो छा हुयो, वर्ड्सवर्थ एसेस्ट हुयो, शाइर सां गॾु एसेस्ट हुयो, ठीकु आहे, कोलरिज एसेस्ट हुयो, वॾे में वॾो एसेस्ट हुयो, जेको आहे टी.एस. एलियट वॾे में वॾो एसेस्ट हुयो, सभु एसेस्ट हुया साईं। असां वटि माना इमदाद सोलंकी खे 3 बहर अची विया न, एंट ते चढ़ी आहे। हाणे इमदाद सोलंकीअ तां मुतालियो बि माफ़ु थी वियो, मुशाहिदो माफ़ु थी वियो, सभु शयूं माफ़ु थी वियूं, बाबा हाणे हीउ वॾो शाइर थी वियो, हिनखे 3 बहर अची विया। इहो पियो थिए न असां वटि। इहा ॾुख जी ॻाल्हि न आहे, ॾुख जी ॻाल्हि छा, अफ़सोस जी ॻाल्हि आहे। ऐं छो नथो उहो ख़्यालु असां वटि हाणे छो नथो अचे, जेको ख़्यालु, जेका लाइन, जेको जुमिलो तो टकरायां पंहिंजा गीत जॾहिं तो ऐं संदे दीवारनि सां, त तुंहिंजा भारी बुर्ज लुॾनि तूं हीणो आहे हथियारनि सां, उहा लाइन छो नथी अचे? बाबा हिकिड़ा वॾा सीनियर कुझु मौजूदु आहिनि न, उहे पाण खे माना चवनि था त सॼो लिखी ॾिनो आहे, असां सभु कुझु असां, उहा सिट छो नथा ॾियनि? सही, उहा सिट त ॾियो न, जेका असां सॼे दौर जी नुमाइंदगी त करे। जमाल उन में उहो जेको जमाल तव्हां पोयो, उहो सॼे दौर जो त जमाल हुजे। मीर अली नवाज़ नाज़, तुंहिंजी रमद सुणा मां छा सम्झां, आसान बा दुश्वार बा, इहा जेको जमालियाती हिसा छा, इहा रुगो मीर अली नवाज़ नाज़ जे अंदर जी ॻाल्हि आहे या मुंहिंजे अंदर जी? हीअ त सॼे माना दौर खे दौर डिपिक्ट करे जमालियात में, उहा जमालियात किथे आहे? पर्सनलाइज़ेशन ऐं पर्सोनिफिकेशन, असांजो अदब जेको आहे पर्सोनिफिकेशन जो शिकार थी वियो आहे। इन मां असांखे निकिरणो पवंदो। अलीराज साहिब, इहो वॾो अलमियो अथव। भली असां एडमिट न कयूं, बाइबल में हिकिड़ी सिट आहे त यू कैन नॉट बिकम गुड अनलेस यू कन्फेस, जेकॾहिं तूं एतिराफ़ न कंदे न थी सघंदे। असांखे एतिराफ़ करणु खपे त असांखे उरूज़ अचे थो, मञूं था, असांखे बहर अचे थो, असांखां फ़िक्र छॾाए वियो, असांखां उहो आलमी तर्ज़ जो जेको आहे सोच छॾाए, आलम इंटरनेशनलिज़म हलियो वियो, यूनिवर्सलिज़म हलियो वियो, उहा शइ असां हली वई। बाक़ी इहा हक़ीक़त आहे त असां ॿार ते उबूर हासिलु करे वठूं। हाणे छा था ॿुधायोसीं, ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई तव्हां, बिल्कुलु। ऐं यकीनी तौर ते असांजे उन्हनि शाइरनि, उन्हनि अदीबनि खे ताईं इहा कम्युनिकेट थिए, अला करे इहा कम्युनिकेट थिए जेके उन शयुनि खे कनि था पिया। जी बिस्मिल्लाह। भिटुनि ते बेतबाज़ीअ जो हिन में मां तव्हांजो ध्यानु चाहींदुसि। जी बिल्कुलु बिल्कुलु, मां इन में कमु कयो आहे गज़ल में। भिटुनि ते बेतबाज़ीअ जो मुहबत मौजज़ो आहे, ऐं मुंहिंजे ईंदड़ मजमूए जो नालो बि आहे मुहबत मौजज़ो आहे। उहो हिन गज़ल तां मां कयो आहे। भिटुनि ते बेतबाज़ीअ जो मुहबत मौजज़ो आहे, दिलनि जे दिल नवाज़ीअ जो मुहबत मौजज़ो आहे। वाह वाह। निरालो नीह नूरीअ जो कुल्हे ते ॼाम ॼारो आहे। वाह। निरालो नीह नूरीअ जो कुल्हे ते ॼाम ॼारो आहे, नई आज़ी नियाज़ीअ जो मुहबत मौजज़ो आहे। वाह 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 वाह। सदाई साह में ॿुधर, सदाई साह में ॿुधर, सदा एहसास में उल्का, सदाई साह में ॿुधर, सदा एहसास में उल्का, ॾुखोयल रंग माज़ीअ जो मुहबत मौजज़ो। वाह 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 वाह, ख़ूबसूरत ख़ूबसूरत, वाह से वाह। अखियूं अक्सर विछोड़े जे हिसाबनि में रुधल आहिनि। वाह। अखियूं अक्सर विछोड़े जे हिसाबनि में रुधल आहिनि, तसवुर जे रियाज़ीअ जो मुहबत मौजज़ो आहे। वाह 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 वाह। ॿीहर ॿुधाइजो, वाह से वाह। अखियूं अक्सर विछोड़े जे हिसाबनि में रुधल आहिनि, तसवुर जे रियाज़ीअ जो मुहबत मौजज़ो आहे। ऐं बंद आहे त खुमारियल अप्सरा जहिड़ी जवानी थी लॻे तुंहिंजी। वाह। खुमारियल अप्सरा जहिड़ी जवानी थी लॻे तुंहिंजी, कज़ा सजदो दराज़ीअ जो मुहबत मौजज़ो आहे। वाह वाह वाह। ऐं मक़्तो आहे त भिटाईअ जे तसवुर में नओ इंसान थो उभरे। वाह। भिटाईअ जे तसवुर में नओ इंसान थो उभरे, न रूमीअ जो न राज़ीअ जो मुहबत मौजज़ो आहे। वाह वाह वाह, ख़ूबसूरत, ॾाढो ख़ूबसूरत। ऐं असांखे भिटाई खे ईअं ई पेश करिणो आहे, प्रेज़ेंट करिणो आहे त उहो नओं इंसानु आहे जंहिं इंसानियत जे हुन दर्शक खे आलमगीरियत ताईं पहुचायो। ॿियो छा था ॿुधायो साईं? पना घणा पिया आहिनि ऐं असां चाहियूं था त असां तव्हांजी शायदि गज़ल आहे जंहिंजी मुख़्तलिफ़ जॻहनि ते मूंखां माना ॿुधो मुतालबो थींदो आहे, इहो असांखे गज़ल ॿुधायो। जी बिस्मिल्लाह। उहो गज़ल आहे मुख़्तसिर बहर ते। हा। रोशनी बदन तुंहिंजो, वाह, दिलकशी बदन तुंहिंजो, वाह वाह वाह। रोशनी बदन तुंहिंजो, दिलकशी बदन तुंहिंजो, साह पियो कविता में शाइरी बदन। वाह वाह वाह, ख़ूबसूरत। साह पियो कविता में शाइरी बदन तुंहिंजो, प्यार आहे अग्नि ऐं प्यार आहे अग्नि ऐं साक्षी बदन तुंहिंजो। वाह 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 वाह। प्यार आहे अग्नि ऐं साक्षी बदन तुंहिंजो, तो पुछो ख़ुदा आहे, तो पुछो ख़ुदा आहे, साबिती बदन तुंहिंजो। वाह वाह वाह। ॿीहर ॿुधायो। तो पुछो ख़ुदा आहे, साबिती बदन तुंहिंजो, थो तके कारूंझर, थो तके कारूंझर, मोरणी बदन तुंहिंजो। वाह वाह वाह
वाह, छो वाह। त के कारू कारू घर घर, मोरणी, मोरणी बदन बदन तुंहिंजो तुंहिंजो, वाह, वाह। ऐं बंदि गौरतलब आहे साईं हा रथ आहे तारनि जो रथ आहे तारनि जो वाह रथ आहे तारनि जो पालकी बदन तुंहिंजो वाह 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 वाह। रथ वाह। आहे तारनि जो पालकी बदन वाह वाह वाह। तुंहिंजो खूबसूरत खूबसूरत ज़िंदगी रथ आहे तारनि जो पालकी बदन तुंहिंजो घर आहे चकोरनि जो घर आ चकोरनि जो चांदनी बदन वाह तुंहिंजो वाह वाह वाह। सोन जा सरीखो आहे सोन जा सरीखो सरीखो आहे आहे। क़ीमती बदन तुंहिंजो वाह, वाह। ऐं मक़तो आहे त ख़ुदकुशीअ जे आॾो आहे गौरतलब आहे हा साईं ख़ुदकुशीअ जे आॾो आहे ख़ुदकुशीअ जे आॾो आहे ज़िंदगी बदन तुंहिंजो वाह 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 खूबसूरत तव्हांजी शाइरी में ज़्यादातर रोमानवियत थी नज़र अचे पई न हिते जेका मूं पढ़ी जी, आहे मां वज़ाहत कंदुसि हा। हिते जेका मां पढ़ी आहे हा उहा मां इहा शाइरी पढ़ी आहे जॾहिं त मुंहिंजी बैलेंस्ड आहे शाइरी अच्छा जेतिरा मुरमानवी शेर लिखिया आहिनि ओतिरा मूं वरी समाजी हक़ीक़त निगारी सां टुबटार शेर आहिनि उहे मूं लिखिया आहिनि पर उहे मूं हिते पेश कोन कया आहिनि सही मां मुशाइर में पढ़ंदो आहियां मक़सदु इहो आहे त हिकिड़े शाइर खे मुकमली तौर ते बैलेंस हुजणु खपे मां ऐं ई मां थो सम्झां थो त उहो ऐं मूं ते इहा तनक़ीद थींदी आहे मां जॾहिं पंहिंजो समाजी हक़ीक़त निगारी सां भरियल जेको तख़यल सां भरियल शेर जॾहिं रखंदो आहियां त दोस्त उन ते नारेबाज़ी जो बि इल्ज़ाम हणंदा आहिनि सही। ऐं चवंदा आहिनि त हीउ शेर कोन्हे को ऐं ऐं कुझु वरी माना जेके इंटेलेक्चुअल आहिनि उहे चवंदा आहिनि उहा जेको आहे टी.एस. एलियट शाइरी जे सोशल फंक्शन खां इनकार कयो मिसइंटरप्रेट कंदा आहिनि टी.एस. एलियट खे बाबा न, ईअं न आहे। ईअं न आहे ईअं न आहे, ईअं न शाइरी रुगो टी.एस. एलियट पढ़ियो आहे टी.एस. एलियट शाइरी खे ईअं कोन कयो आहे त उन जेको सोशल फंक्शन आहे ई कोन को ऐं जेकॾहिं ईअं न हुजे हा त मुंहिंजो ख़्यालु आहे त हीउ जेको रिनाइसां वारो दौरु आहे उहो सॼो ऑलमोस्ट शुरूआति इब्तिदा जेका आहे उहा शाइरनि खां थी आहे जेको 1601 1501 खां शुरू थिए थो पियो उन खां पोइ बाक़ी असां वटि जेके फ़िक्री हवाले सां मज़मून ऐं ॿियूं शयूं नज़र थियूं अचनि पियूं ॿुधंदड़नि जे लाइ ॾिसंदड़नि जे लाइ असांजे लाइ आख़िरी में हिकिड़ो पैगाम मुंहिंजो पैगाम इहो आहे त बींग शाइर जी मूंखे शाइरीअ जे मनसब खे सम्झणु खपे सही ऐं तव्हांखे बि शाइरी जे मनसब जे हवाले सां गुज़ारिश इहो कंदुसि त शाइरी जो जेको मनसब आहे उहो समाज जे लाइ नयूं राहूं ऐं नवां माना तसवुर नवां तख़यल ऐं नयूं जेके आहिनि जैतूं खणी अचणु जेको आहे उहो मुतारिफ़ कराइजनि, उहो माण्हुनि ताईं ऐं पहुचाइनि। इहो शाइरी जो रुगो महज़ इहो शाइरी जो फंक्शन न आहे त सिर्फ़ु माण्हू दिलि जी ॻाल्हि करे पर ॿोली तहज़ीब तमंदुना मसला ऐं जेके ट्रेजिडियूं आहिनि समाज जूं सही। उहे बि शाइर जी ज़िमेदारी में अचनि थियूं उनखे यकीनी पेंट तौर ते जीअं त सुजाॻ फ़र्द आहे सुजाॻ सोसाइटीअ फ़र्द जो समाज जो हिन जे करे हुन ते उहो समूरियूं ज़िम्मेवारियूं आयद थियनि थियूं नाज़रीन तव्हां इमदाद सोलंकी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हुनजो आख़िर में मैसेज ॿुधो मां गुज़ारिश इहा कंदुसि त जेको अख़ज़ कयोसीं असां इमदाद सोलंकी जे ॻाल्हियुनि मां त ख़ुदा जे वास्ते पंहिंजे पाड़े ते इहा नज़र रखो त तव्हांजे पाड़े में जेको उस्तादु तालीम ॾेई रहियो आहे उहो प्रॉपर तालीम ॾिए थो या न अॻु में मूं गुज़ारिश कई त असां पाणी जे ॿुहारे ते माण्हू मारे विझंदा आहियूं पर असांजो जेको मुस्तक़बिल तबाह करे रहियो आहे उस्तादु उन जे लाइ असां कुझु करण लाइ तयारु न आहियूं ॿी गुज़ारिश इहा त सिंध में जेके बि किताब छपजनि था उन्हनि खे ख़रीद करणु असां तव्हां सभिनी जो फ़र्ज़ु आहे त जीअं ॿोली ज़िंदा रहे क़ाइमु ऐं दाइमु रहे ऐं उन में किताब छपजंदा रहनि हिन ते प्रोग्राम कला खेत्र जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो पंहिंजे मेज़बान अलीराज शर खे इजाज़त ॾींदा ईंदड़ हफ़्ते कंहिं नए महिमान सां गॾु तव्हां सां मुलाक़ात थींदी तेसिताईं अलाह निगहबान।